अब्दुल अमीन भुट्टो साहब। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम साहब ऐं उनजी टीम जो शुक्रगुज़ार आहियां त हेॾो वॾो प्रोग्राम अरेंज करे असां ऐं तव्हां सभिनि खे इन ॻाल्हि ते मजबूर कयो आहे त असां बि सिंध जे कुंड कुछ में वञी ऐं उन्हनि ग़रीब मिसकीन बेआवान औरतुनि सां मिली करे ऐं सर्च करे असां बि अहिड़ा प्रोग्राम नचायूं। साईं अब्दुल्ला कोस्तानी साहब ही आम को अहिड़ो जहिड़ो को प्रोग्राम न आहे। ही तूं जेको अॼु प्रोग्राम रचायो आहे इहा अलाह सां तिजारत जो पैगाम ऐं अलाह सां जेको तिजारत करे थो अलाह सां हुनखे पसंदि थो करे। ऐं तव्हां हिन ॾुखे दौर में हिन ग़मगीन हिन ग़मज़दा दौर में तव्हां एॾी वॾी तकलीफ़ करे ऐं उन 56 जोड़नि खे मिलायो आहे। रब्बुल आलमीन तव्हांखे तौफ़ीक़ ॾींदो ऐं इन जो अजर पाए ज़रूरु ॾींदो। वंस अगेन मां थैंकफुल आहियां साईं ऐं इन जी तंज़ीम जो ऐं फाउंडेशन जो असांखे घुराए असांखे तकलीफ़ में विहारे असांखे बि इज़त ॾेई असांखे बि अॼु इहो महसूसु थियो आहे त असांजी वेलफेयर ऑर्गेनाइजेशन भुट्टो वेलफेयर ऑर्गेनाइजेशन हर सिंध में अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम कंदी आहे। पर अॼु जेको ही प्रोग्राम इज्तिमाई ॾिठो आहे ऐं अॼु मां जेको ही हिन जी लहर ऐं हिन जी ऊची ऐं हिन जी इज्तिमाई घोटनि जी चेहरनि ते हिकु मुस्कुराहट ॾिठी ऐं मोहबत जो इज़हार ॾिसो ख़ुशीअ जी लहर ॾिठी मां बि हिन ॻाल्हि ते सोचण ते मजबूर थियो आहियां त मां बि अहिड़े अहिड़े क़िस्म जा प्रोग्राम ज़रूरु कंदुमि। थैंक यू वेरी मच।